फैज़गंज में पाणी खोट खिलाफ आबादगारनि ऐं समाजी कारकुननि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो पियो आहे। धरणो हणी नारेबाज़ी कई आहे। आबादगार अखबारनि जो चवणु हो त फैज़गंज वाह में मुसलसल पाणी जी खोट सबबि सख़्त परेशान आहियूं। हुननि जो तापाशी अमलदारनि तरफ़ां गैर क़ानूनी तौर पाराबंदी कई वई आहे। मामले जो नोटिस वठी पाणी फ़राहम कयो वञे अवां खे ख़बर ॾियूं पिया। फैज़गंज में पाणी खोट खिलाफ आबादगारनि ऐं समाजी कारकुननि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। आबादगारनि ऐं समाजी कारकुन आपाशी ऑफिस आॾो मुज़ाहिरो करे धरणो हणी नारेबाज़ी कई आहे। हुननि जो तापाशी अमलदारनि तरफ़ां गैर क़ानूनी तौर वाराबंदी कई वई आहे। मामले जो नोटिस वठी पाणी फ़राहम कयो वञे। फैज़गंज में पाणी खोट खिलाफ आबादगारनि ऐं समाजी कारकुननि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। आबादगारनि ऐं समाजी कारकुन आपाशी ऑफिस आॾो मुज़ाहिरो करे धरणो हणी नारेबाज़ी कई। आबादगार अखबारनि जो चवणु हो त फैज़गंज वाह मुसलसल पाणी जी खोट सबबि सख़्त परेशान आहियूं। हुननि जो तापाशी अमलदारनि तरफ़ां गैर क़ानूनी तौर पाराबंदी कई वई आहे। मामले जो नोटिस वठी पाणी फ़राहम कयो वञे। तफ़सील मालूम कंदासीं। सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर इरशाद लाशारी खान जी। इरशाद आगाह कजो। जी बिल्कुल फैज़गंज में पानी खोट खिलाफ समाजी कारकुननि ऐं आबादगारनि पारां इरिगेशन ऑफिस ॾाढो पहुची एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। जॾहिं त आपाशी अमलो जेको आहे सो उन पारां ऑफिस खे ताला हणी ऐं जेको आहे सो उतां निकिरी विया आहिनि। जिते एहतजाज जा अॻुवान जेके आहिनि कामरेड मुर्तज़ा शहर तस्वर बाक़ी ऐं ॿियनि ॿुधायो आहे त फैज़गंज में मुसलसिल पाणी किलत आबादगारनि जी मूर्तियूं मुझाए छॾियूं आहिनि। पोखी कयल वण बाग़ गाह भाॼियूं वग़ैरह सुकण ऐं सड़ण लॻियूं। कुझु हिन में इंसान तोड़े चौपाया माल पाणी ढुकला परेशान आहे। हिननि ॿुधायो त आबकलाणी जी मौसम में बि इरिगेशन ऑफिस बंदि पियल आहे, को ॿुधण वारो न आहे। आबादगार सख़्त मुआशी बहरान खे मोड़ी रहिया आहिनि। हिननि ॿुधायो त गैर क़ानूनी वाराबंदी लागू कई वई आहे, जेको सरासर ज़ुल्म आहे। हिननि चीफ जस्टिस सिंध खां नोटिस वठी पाणी फ़राहमी जो जेको आहे मुतालबो कयो आहे। जी मेहरबानी अवां जी। इरशाद आगाह